सिज असां राति जे वक़्तु आसमान में हज़ारें तारा त ॾिसी सघंदा आहियूं, मगर सिज कोन ॾिसंदा आहियूं। इन्हीअ जे बरअक्स ॾींहं जे वक़्तु असां फ़क़्ति हिकिड़ो ई तारो यानी सिज ॾिसी सघंदा आहियूं। सिज असांखे न फ़क़्ति रोशनी ऐं गर्मी ॾिए थो, पर उन मां तमामु घणा अल्ट्रावायोलेट रोशनीअ जा किरणा बि ख़ारिज थींदा रहनि था, जेके असांजी चमड़ीअ खे साड़े छॾनि था, जंहिं करे चमड़ीअ जे कैंसर जी बीमारी बि पैदा थी पवंदी आहे। तंहिं हूंदे बि यादि रखणु घुरिजे त सिज खां सवाइ ॾींहं जो का बि रोशनी न थी सघंदी, जंहिं करे असांजे इन ग्रह यानी ज़मीन ते फ़क़्ति ऊंदहि सख़्तु थधी बर्फ़ वांगुरु ॼमियल दुनिया हूंदी, जंहिंमें के बि पाणीअ वारा समुंड न हूंदा ऐं कंहिं बि क़िस्म जी ज़िंदगी जो को बि नालो निशान कोन हूंदो। सिज गैस जो चमकंदड़ बाल वांगुरु हिकु तमामु वॾो गोलो आहे। हिन जो क़तर यानी हिकु पासे खां ॿिए पासे ताईं मुफ़ासिलो 1.4 करोड़ किलोमीटर आहे, जेको असांजी 109 ज़मीननि खे हिक ॿिए जे भरिसां रखण जे बराबरि थींदो। इन खां अलावा उन जो वज़न 330,000 ज़मीननि जे वज़न जेतिरो थींदो ऐं सिज में असांजी ज़मीन जेॾियूं 1,300,000 ज़मीनूं मापी सघंदियूं। सिज असां खां अटिकल 150 मिलियन किलोमीटर परे आहे। सिज जी रोशनीअ खे मुफ़ासिलो तइ करे असां ताईं पहुचण लाइ 8 मिनट लॻी वञनि था। सिज हिकु तमामु वॾो तारो आहे, पर तॾहिं बि उहो सभिनी तारनि जी भेट में उहो फ़क़्ति सरासरी जिसामत वारो पीले रंग वारो तारो आहे। साइंसदाननि अंदाज़ो लॻाई ॿुधायो आहे त सिज अटिकल 4.57 करोड़ साल अॻु वजूद में आयो हो। असांजो इहो सिज बि उन्हनि करोड़ें तारनि मां हिकिड़ो तारो आहे, जेको असांजी कहकशां जे मर्कज़ जे चौधारी गर्दिश कंदो रहे थो।